नवाबशाह में आल सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ फेडरेशन के सॾ ते नवाबशाह में क़ाइम चइनि मादरी इल्मनि जे मुलाज़िमनि पारां शकीर अहमद चांडियो, अमानुल्लाह ज़रदारी ऐं सैयद नजफ़ शाह जी अॻवानी मुतालबे मंता लाइ पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी खां वठी नवाबशाह प्रेस क्लब ताईं सवें मुलाज़िमनि एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब ॾाढो धरणो हयो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ाइदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर सलीम रज़ा समूह मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला माहवार पघारूं, मेडिकल प्रमोशन, मुख़्तलिफ़ अलाउंस ऐं ॿिया मसइला हल करण लाइ तयारु नाहे। हुन चेतावनी ॾिनो त वीसी सलीम रज़ा समूह खे फौरी तौर ते उहिदे तां न हटाइबो ऐं जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त हज़ार मुलाज़िमनि 24 मार्च ते कराची प्रेस क्लब ऐं सीएम हाउस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा हणण ते मजबूर थी वेंदा। 4 महीननि खां मुसलसल क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी जा मुलाज़िमीन सरापा एहतजाज आहिनि। उन ॾींहुं बि हिते प्रेस क्लब नवाबशाह जे अॻियां असांजे जेको आहे 4 यूनिवर्सिटी जे मुलाज़िमीन हिते धरणो ॾिनो, एहतजाज कयो, पर अञा ताईं इंतिज़ामिया जे कन ते का बि जूं नथी सुरे। असां सीएम सिंध खां मुतालबो कंदासीं त 24 तारीख़ खां पहिरियां हिन करप्ट ऐं नाल वीसी खे फिलफोर हटाए असांजे मुलाज़िमीन जा हुकूक मञा वञनि। असांजो धरणो आहे, उते असां पंहिंजो पुरअमन एहतजाज कंदासीं, मरण घड़ी ताईं असां उते बुख हड़ताल कंदासीं, जेसि ताईं वीसी न हटियो तेसि ताईं वापसि न ईंदासीं। नवाबशाह जूं 4 यूनिवर्सिटियूं जेके ऑल सिंध एम्प्लॉइज़ फेडरेशन चेयरमैन जे हुकुम ते असां अॼु प्रेस क्लब ते पहुता आहियूं। असां गुज़िरियल हफ़्ते खां फेडरेशन जे थ्रू सरापा एहतजाज आहियूं। हिन सलीम रज़ा वाइस चांसलर, जाबिर वाइस चांसलर जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं मां इहो मुतालबो कयां थो, अपील थो कयां पुरज़ोर आला क़यादत खां त असां हेतिरे अरसे खां वठी मुलाज़िम जेके आहिनि असां एहतजाज करे रहिया आहियूं त हिननि जे कन ते का बि जूं नथी सुरे। छो? आख़िर इहो सुवालिया निशान आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk